नाज़रीन, सिंधड़ी खां असां रिपोर्ट शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब सिंधी अदबी संगत हिंगोरो जी दस्तूरी गॾिजाणी ख़ूबसूरत शाइर सरवाण सिंधी गुलाम मोहम्मद शर जी ज़ेर सदारत थी गुज़री। दस्तूरी कार्रवाई खां पोइ सदर जी इजाज़त सां एजेंडा में सालियानी संगत जी चूंड। साल जे आख़िरी ॾींहुं तालका सिंधड़ी जे कंहिं तारीख़ी मुक़ाम ते गॾिजाणी करण, उन जी तारीख़ी हवाले सां ॻाल्हाइण लिखण, इन तारीख़ी मुक़ाम ते वेही पंहिंजे सिंध जे माज़ी में झाती पाए गौर फ़िक्र करण त असीं कहिड़े मुक़ाम ते बीठल आहियूं। असांजो माज़ी कमाल जो हो ऐं हाल सुनहरी आहे। कुझु हासिल करण लाइ सोचुनि जो सफ़र साल जो आख़िर में ज़रूरु करणु खपे। चूंड जे हवाले सां सेहतमंद रिवायत खे बरक़रार रखंदे सभु दोस्त इन नुक़्ते ते मुतफ़िक़ थिया त नौजवाननि खे मौक़ो ॾियणु खपे। बाक़ी दोस्त सभु हुननि सां क़दम क़दम में मिलाए रहनुमाई कंदा। तारीख़ी मुक़ाम ते माज़ीअ जी धुन में अखियूं विझी चिताए ॾिसण त असां कहिड़े हाल में आहियूं, उन ते दोस्तनि में मुख़्तलिफ़ राय साम्हूं आयूं। उस्ताद मंसूर अमीन राजड़ अली अकबर पहोड़ जी राय हुई त लीला जे भड़नि ते हली इश्क जी अखियुनि सां न्याज़ो अंदाज़ खे सारे उहो महसूस करण जी कोशिश कजे त मिणई ते मण कीअं कुर्बान कयो। पोइ पंध निंड ऐं जाग जी भाग ते वीचारजे। औरत आख़िर में पंहिंजे महबूब खे मणई त कीअं मटियो। जॾहिं त वफ़ा मोहम्मद बख़्श शर, अब्दुल ख़ालिक शर, अरबाब हाले पोटे ऐं अकबर इसमंगरियो जो ख़्याल हो त शहीद मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी साहब ते हलजे, उन जी शाइरी ऐं उन जे वक़्त जे हालातुनि ते ॻाल्हाइजे। जॾहिं त कादिर बख़्श शर जी राय हुई त ढेर मिठे फ़क़ीर ते हलजे, उन मुतालिक़ ॻाल्हाइजे, ॼाण हासिल कजे। आख़िर में सदारती राय ॾींदे सरवाण सिंधी चयो त अञा पाण 16 ॾींहं आहिनि, पहिरीं चूंड थी वञे, पोइ नई चूंड जी आयल बॉडी फ़ैसिलो करे त कहिड़े तारीख़ी मुक़ाम ते हली स्टडी कजे। कुझु माज़ी खे सारजे, कुझु हाल में हासिल कयल कामयाबियुनि ऐं नाकामियुनि ते ॻाल्हाइजे।